अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। कश्मीर में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त कश्मीर में धाड़ियल पुलिस भाई भाई हथियारबंदनि सां गॾु कश्मीर पुलिस वीडियो में मंज़र आम ते अची वई। कश्मीर पुलिस हथियारबंदनि खे प्रोटोकॉल फराहम करे छॾियो आहे। वीडियो साम्हूं अचण बाद सोशल मीडिया ते वायरल। कश्मीर में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया त धाड़ियल ऐं पुलिस भाई भाई हथियारबंदनि सां गॾु कश्मीर पुलिस वीडियो में मंज़र आम ते अची वई आहे। इकरार गुल फरास लाइन ते मौजूद है। इकरार ही छा माजरा है? वीडियो में पुलिस भी मौजूद है, धाड़ियल हथियारबंद माण्हू भी नज़र अचन पिया। पुलिस जो छा चवण आहे इन हवाले सां? जी आसिफ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं कश्मीर ज़िलो बदअमनी जी भर चढ़ी चुको आहे। हिन वक़्तु कश्मीर शहर में इलाही क़त्ल थी चुका आहिनि, जेको धाड़ियल राज क़ाइम थी चुको आहे। ऐं पुलिस तरफ़ां जेका कूड़ा मुक़ाबला ॼणा विया आहिनि त हिन वक़्तु असांजा मुक़ाबला जारी आहिनि, मगर उहे कूड़ा मुक़ाबला आहिनि जेके आवाम खे हिगलायो वञे थो, मगर उनके बावजूद भी धाड़ियल सजाम घूमी रहा है। तव्हां इन वीडियो में नज़र ॾिसी रहिया हूंदव त इनमें पुलिस उन्हनि खे प्रोटोकॉल ॾेई रही आहे। मोबाइल बीठी आहे जंहिंजे साम्हूं गुज़रनि था, मगर उन्हनि खे पुलिस का भी अहिड़ी रोकथाम नथी करे। दहशतगर्दी ज़िले कश्मीर के अंदर बरक़रार रखी बीठा आहिनि। जो वीडियो टिकटॉक ते इहा वीडियो जेकी वायरल थी आहे, जेकी सिंध पुलिस खे लाइ उन्हनि चैलेंज बनाए छॾियो आहे। जी ठीक है। इकरार गुलफराज तमाम तर सूरत हाल का आगाह करे रहे हो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त कश्मीर में पुलिस ऐं धाड़ियल भाई भाई नज़र अची रहिया आहिनि। हथियारबंदनि सां गॾु कश्मीर पुलिस वीडियो में मंज़र आम ते अची वई आहे। जुड़िया रहो न्यूज़ नाउ सां।